नाज़िर रानीपुर में मुबैना तौर क़त्ल थियल नीगरी फ़ातिमा ते तशद्दुद जे इल्ज़ाम में ठहियल औरत हिना शाह जो पासपोर्ट भी ठहियल नाहे। ज़रीन जो चवणु आहे 28 जुलाई 1997 ते पैदा थियल हिना शाह धी फयाज़िया पारां 8 सालनि जी उमिरि में 22 अगस्त 2005 ते पासपोर्ट ठारायो वियो। ठारायल पासपोर्ट जो मुदो 21 अगस्त 2010 ते ख़त्म थी चुको, जंहिं बाद को बि संदसि नाले ते पासपोर्ट जारी नाहे कयो वियो। इन हवाले से अपडेट्स मालूम क्यों था। फ़कीर सलीम लाइन ते मौजूद है। जी फ़कीर, कड़ा अपडेट्स हैं इन हवाले से? जी बिल्कुल, रानीपुर में मुबैना तौर कत्ल थियल नीगरी फ़ातिमा ते तशद्दुद जे इल्ज़ाम में ठहियल हिना शाह जे परदे फरार थियण दौरान एयरपोर्ट ते गिरफ़्तार बाबत जेके उफ़ा हली रहा हुआ, उन्हनि उफ़ाउनि में का सदाकत न आहे ऐं इन हवाले सां जो गुज़िरियल ॾींहुं एसएसपी जे खैरपुर वारे पारां जेको डीआईजी सकर के लेटर लिखियो हो, जंहिंमें ॼाणायो वियो हो त हिना शाह पाकिस्तान खां ॿाहिरि वञी सघे थी, इन जे करे हुनजो जेको नालो आहे उहो प्रपोज़ल नेशनल लिस्ट में शामिल कयो वञे, उनजे लाइ ख़त लिखियो वञे एफआईए खे। जॾहिं त एसएसपी जे अहिड़े ख़त खां पोइ अॼु सोशल मीडिया ते इहे मुख़्तलिफ़ माण्हुनि पारां पोस्टूं कई पियो वयूं त हिना शाह परदे फरार थियण जी कोशिशि करे रही हुई, पर हुनखे एयरपोर्ट तां गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त इन हवाले सां जेके इदारा आहिनि उन्हनि पारां हिना शाह जा जेके तफ़सील हासिल कया विया आहिनि, उन में ख़बर पई आहे त हिना शाह जो को बि पासपोर्ट हिन वक़्तु मौजूदु न आहे। ज़रीन जो चवणु आहे त 28 जुलाई 1997 ईस्वी ते पैदा थियल हिना शाह धी फयाज़िया पारां 8 सालनि जी उमिरि में 22 अगस्त 2005 ते पहिरियों पासपोर्ट ठारायो वियो हो, जेको 21 अगस्त 2010 ते ख़त्म थी चुको आहे, जंहिं खां पोइ संदसि नाले सां को बि पासपोर्ट न आहे। ज़रीन जो चवणु आहे त हिना शाह जो नालो प्रपोज़ल नेशनल लिस्ट में शामिल कराइण जे लाइ एसएसपी जे लिखियल ख़त जी रोशनी में एफआईए पारां वधीक कार्रवाई कई पई वञे, जॾहिं त हिना शाह जे परदे थियण ऐं संदसि गिरफ़्तारी बाबति जेके उफ़ा हली आहिनि उन्हनि में का बि सदाकत न आहे। जी ठीक है फ़कीर सलीम, वॾी महिरबानी इन हवाले से आगाह करण जे लाइ।